नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त पाकिस्तान में गैर क़ानूनी तौर तरसल परडे॒हनि जी वापसी जो सिलसिलो जारी आहे। 27 अक्टूबर ते तरकुम ऐं अंगूर अॾे खां 2613 परडे॒ही पंहिंजे वतन वापस थी विया आहिनि। 15 सेप्टेम्बर खां हिन वक़्त ताईं ॿिन्हिनि रस्तनि ज़रिए 67,318 अफ़गान शहरी वापस थी चुका आहिनि। पाक फ़ौज एफसी केपीके उत्तर ऐं ॾखण समेत सिविल इंतज़ामिया तरफ़ां वापस वेंदड़ परडे॒ही शहरियुनि जी बाहिफ़ाज़त वापसी लाइ बहितरीन सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी तौर तरसियल माण्हू रज़ाकाराणी तौर वापस वञी रहिया आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पाकिस्तान में गैर क़ानूनी तौर तरसियल परडे॒हनि जी वापसी जो सिलसिलो जारी आहे ऐं 27 अक्टूबर ते तुरखम ऐं अंगूर अॾे खां 2613 परडे॒ही पंहिंजे वतन वापस थी विया आहिनि। 15 सेप्टेम्बर खां हिन वक़्त ताईं ॿिन्हिनि रस्तनि ज़रिए 67,318 अफ़गान शहरी वापस थी चुका आहिनि। पाक फ़ौज एफसी केपीके उत्तर ऐं ॾखण समेत सिविल इंतज़ामिया तरफ़ां वापस वेंदड़ परडे॒ही शहरियुनि जी बाहिफ़ाज़त वापसी लाइ बहितरीन सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी तौर तरसियल माण्हू रज़ाकाराणी तौर वापस वञी रहिया आहिनि।